अस्सलाम वालेकुम। अच्छा पाण जेको आहे करेंसीज़ पढ़ूं पिया। ठीकु आहे, पाण कहिड़नि मुल्कनि जी करेंसी करे आया आहियूं? रुपीज़, पेसो, दीनार। ठीकु आहे, अॼु पाण पाउंड जी पढ़ंदासीं। पाउंड जी जेकी ट्रिक आहे उहा छा आहे? पाउंड जी जेकी ट्रिक आहे उहा आहे यूके लेस। यूके लेस टे चकरेस। ठीकु आहे, यूके छाजो शॉर्ट फॉर्म आहे? यूनाइटेड किंगडम। ठीकु आहे, ऐं एल ऐं ई ॿियो ट्रिपल एस। यूके यूनाइटेड किंगडम, एल लेबनन, ई इजिप्ट, एस सां सीरिया ऐं ॿियो एस सां सूडान ऐं टे एस सां साउथ सूडान। ठीकु आहे, इन्हनि जी जेकी करेंसी आहे उहा कहिड़ी आहे? पाउंड। अच्छा, इन्हनि जा कैपिटल ॾिसो। यूनाइटेड किंगडम जो लंडन, लेबनन जो ब्रूट, इजिप्ट जो कायरो। इनके छा चवंदा आहियूं? सिटी ऑफ बाज़ार्स बि इफिशिएंट अथव इन जो, सिटी ऑफ बाज़ार्स। सीरिया डमस्कस, जंहिंखे शाम चयो वेंदो, सीरिया खे शाम चयो वेंदो। ठीकु आहे, सूडान खुर्तम, अल खुर्तम बि चयो वेंदो आहे इनखे, ऐं साउथ सूडान जो कैपिटल आहे जूबा। ठीकु आहे, इन्हनि जो जेको कॉन्टिनेंट आहे उहो कोन थो ॿुधायांव, छो जो माण्हू कंफ्यूज़ थी वेंदो आहे। कैपिटल बि यादि करणु आहिनि, करेंसी बि यादि करणी आहे। ठीकु आहे, उनखां बाद में पाण कहिड़ी कंट्री जो कैपिटल कंदासीं? इनखां बाद में पाण क्रोन करेंसी कंदासीं। क्रोना क्रोना सम्झायांव थो पियो। अच्छा, हिन जी जेकी ट्रिक आहे उहा छा आहे? CD सिंह। इहा बुक में लिखियलु अथव। नेम्स वर्चुअल अकेडमी जेको बुक आहे न, उनमें इहा करेंसी जी ट्रिक लिखियलु अथव। ठीकु आहे, हूअं करेंसी पूरे सभिनी मुल्कनि जी यादि करणु पॉसिबल बि न आहे ट्रिक खां अलावा। CD सिंह। अच्छा, सी सां कहिड़ो मुल्क ईंदो आहे? ज़िच रिपब्लिक। डी सां डेनमार्क, ऐं एस सां जेको ईंदो आहे स्वीडन, जिते छा मिलंदो आहे? नोबेल प्राइज़ 5 फील्डनि में। ठीकु आहे, ऐं नॉर्वे में जेको मिलंदो आहे उहो पीस जो नोबेल प्राइज़ मिलंदो आहे। नॉर्वे में सिर्फ़ु नोबेल इन जो मिलंदो आहे, पीस जो। आई सां आइसलैंड, इन सां नॉर्वे, जी सां ग्रीनलैंड। अच्छा, कैपिटल ॾिसो। ज़िच रिपब्लिक जो जेको कैपिटल उहो आहे प्राग्यू। डेनमार्क जो कोपेनहेगन। इहो पाण बि गूगल करे वठंदा कयो। ऐं स्वीडन जो आहे स्टकलम, तमामु प्रोनाउंसिएशन हिन जी ॾुखी आहे। ॿियो आइसलैंड जो रेजाविक, VIK। नॉर्वे जो ओस्लो, इन्हनि जो पुराणो नालो बि अचे, ओल्ड नेम छा अथसि? क्रिस्टेनिया। ओल्ड नेम ओस्लो जो। ग्रीनलैंड जो कैपिटल अथव नुक।
अच्छा, हे इंडिपेंडेंट ग्रीनलैंड जेको इंडिपेंडेंट कंट्री न आहे, इहो इंडिपेंडेंट कंट्री न आहे, इहो डेनमार्क जे अंडर में ईंदो आहे। ठीकु आहे, हे जियोग्राफिकली जेको कंहिंजे अंडर कहिड़े कंट्री इन में कॉन्टिनेंट में ईंदो आहे, नॉर्थ अमेरिका। ठीकु आहे, पर पॉलिटिकली जेको आहे ऐं कल्चरली यूरोप जे हुन में आहे। ठीकु आहे, ऐं हिसो कंहिंजो आहे, डेनमार्क जो। डेनमार्क जेको आहे कहिड़े कॉन्टिनेंट में आहे, यूरोप में आहे। ठीकु आहे, डेनमार्क यूरोप जो हिसो आहे, ऐं ग्रीनलैंड कंहिंजो हिसो आहे, डेनमार्क जो। इन जी तव्हां लोकेशन ॾिसंदा आहियो न, तव्हांखे लॻंदो त नॉर्थ अमेरिका में आहे, पर इहो यूरोप में आहे। इन खां बाद में कहिड़ी पाण करेंसी पढ़ंदासीं, डॉलर। जी डॉलर जी ट्रिक आहे उहा कहिड़ी आहे, काफ़ी, ताज़, लाइन। का अलग वर्ड आहे, एफ आई अलग, ताज़, लाइन LINE। अच्छा, के सां कहिड़ो ईंदो आहे, कैनेडा। एफ आई सां फिजी, टी सां ताइवान, ए सां ऑस्ट्रेलिया, जेड सां ज़िम्बाब्वे, एल सां लिब्रिया, ऐं NE सां न्यूज़ीलैंड। कैनेडा जो जेको कैपिटल उहो आहे ओटावा। फिजी जो सुआ, ताइवान जो टपाई, ऑस्ट्रेलिया जो कैनबरा, ज़िम्बाब्वे जो हरारे। ज़िम्बाब्वे जो पुराणो नालो छा हुयो, रघुदेशिया, ऐं हरारे जो सेलिसबरी। ये शयूं तव्हांखे यादि करणियूं। ठीकु आहे, लिब्रिया जो मूंखे बि यादि न आहे, जो ॾिसी ॿुधायां थो, मोनरोविया। न्यूज़ीलैंड जो जेको आहे विलिंगटन। वीडियो थी वियो 8 मिंटनि जो, हिकिड़ो ॿियो बि करे वठूं था, हिकु ॿी करेंसी बि पढ़ी वठूं था। यूरो। अच्छा, अॼु लाइ काफ़ी आहिनि, छो जे जेकी करेंसी आहे इनखे यादि बि करिणो हूंदो आहे, कुझु रटे वारी शयूं आहिनि, कुझु प्रैक्टिस वारी शयूं आहिनि। अॼु लाइ लेक्चर इहो काफ़ी आहे, पाण यूरोप जेको आहे नेक्स्ट लेक्चर में पढ़ी वठंदासीं।